नाज़रीन बी अहम ख़बर अवां सां शेयर कंदासूं तो वफ़ाक़ी हुकूमत शाहज़ेब क़त्ल केस के मुख्य जवाबदार शाहरुख जतोई जी बरियत ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। अटॉर्नी जनरल ऑफिस सुप्रीम कोर्ट सां ख़दशनि जो इज़हार करण लाइ ख़त जो मुसवदो तैयार करे वरितो। ख़त में चयो वियो आहे त शाहरुख जतोई खे बरी करण वारे फ़ैसिले खां अॻु अटॉर्नी जनरल ऑफिस जी राय न घुरी वई। सुप्रीम कोर्ट पहिरीं इन मामले खे हिकु अहम आइनी मामिलो क़रार ॾेई चुकी आहे। ख़त में चयो वियो आहे त उन खां पहिरीं बि अहिड़नि अहम आइनी मामलनि ते अटॉर्नी जनरल खां राय तलब कई वई आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह कंदासूं। अहम ख़बर आहे नाज़रीन हिकु ॿीहर ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह कंदासूं। अटॉर्नी जनरल ऑफिस सुप्रीम कोर्ट सां ख़दशनि जो इज़हार करण लाइ ख़त जो मुसवदो तैयार करे वरितो। ख़बर अवां सां शेयर कंदासूं हिकु ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदासूं। वफ़ाक़ी हुकूमत शाहज़ेब क़त्ल केस के मुख्य जवाबदार शाहरुख जतोई जी बरियत ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। अटॉर्नी जनरल ऑफिस सुप्रीम कोर्ट सां ख़दशनि जो इज़हार करण लाइ ख़त जो मुसवदो तैयार करे वरितो। ख़त में चयो वियो आहे त शाहरुख जतोई खे बरी करण वारे फ़ैसिले खां अॻु अटॉर्नी जनरल ऑफिस जी राय न घुरी वई। सुप्रीम कोर्ट पहिरीं हिन मामले खे हिकु अहम आइनी मामिलो क़रार ॾेई चुकी आहे। ख़त में चयो वियो आहे त उन खां पहिरीं बि अहिड़नि अहम आइनी मामलनि ते अटॉर्नी जनरल खां राय तलब कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदासूं या अहम ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदासूं। वफ़ाक़ी हुकूमत शाहज़ेब क़त्ल केस के मुख्य जवाबदार शाहरुख जतोई जी बरियत ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। अटॉर्नी जनरल ऑफिस सुप्रीम कोर्ट सां ख़दशनि जो इज़हार करण लाइ ख़त जो मुसवदो तैयार करे वरितो। ख़त में चयो वियो आहे त शाहरुख जतोई खे बरी करण वारे फ़ैसिले खां अॻु अटॉर्नी जनरल ऑफिस जी राय न घुरी वई। सुप्रीम कोर्ट पहिरीं हिन मामले खे हिकु अहम आइनी मामिलो क़रार ॾेई चुकी आहे। ख़त में चयो वियो आहे त उन खां पहिरीं बि अहिड़नि अहम आइनी मामलनि ते अटॉर्नी जनरल खां राय तलब कई वई आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदासूं। अहम ख़बर आहे सुप्रीम कोर्ट सां ख़दशनि जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदासूं। वफ़ाक़ी हुकूमत शाहज़ेब क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत शाहज़ेब क़त्ल केस जे मुख्य जवाबदार शाहरुख जतोई जी बरियत ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे।